बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहरान। अवां सभिनीनि खे सुबुह मेहरान प्रोग्राम में दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहरान जी हिन स्क्रीन तां क़बूल पवे। अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं, जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे भलारे ॾींहं जूं अव्हां सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं ॾियूं था। ऐं जुमे जे ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी फज़ीलत ऐं पंहिंजी बरकत हुजे थी। जुमे जो ॾींहुं जेको हूंदो आहे उन ॾींहं ते असां जेको पंहिंजे लाइ मख़सूस टाइम कढंदा आहियूं, पंहिंजी इबादत जे लाइ टाइम कढंदा आहियूं, पंहिंजे घर जे लाइ टाइम कढंदा आहियूं, पंहिंजे लाइ टाइम कढंदा आहियूं, मूंखे लॻंदो आहे ॾाढो ख़ूबसूरत हुजे थो। ऐं सॼे ॾींहं में पूरे स्केड्यूल में अॼु जो ॾींहुं जेको आहे सो थोरो नंढो इन हिसाब सां बि लॻंदो आहे त कमु जेके हुजनि था, ऑफिशियल वर्क जेको हुजे थो उन जा जेके शुरूआती कलाक हुजनि था उहे कुझु घटि हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ो सुठो ब्रेक मिली वेंदो आहे, उनखां पोइ तव्हां जेको आहे सो वरी कमु कयो था। या उन्हनि इदारनि में कुझु इदारा अहिड़ा हुजनि था त कम जे हिसाब सां उहो ॾींहुं जेको आहे न कुझु नंढो लॻी रहियो हूंदो आहे। ख़ैर, हर ॾींहं जी पंहिंजी हिकिड़ी पंहिंजो हिकिड़ो चार्म हुजे थो, हर ॾींहुं यकीनन ख़ूबसूरत हुजे थो। पर असां थोरो इस्लामिक पर्सपेक्टिव सां बि ॾिसंदा आहियूं त जुमे जो ॾींहुं असांखे वधीक ख़ूबसूरत लॻी रहियो हूंदो आहे। चयो वेंदो आहे त असां जॾहिं सदको कढूं था त हज़ारे जेके आहिनि इंसान जूं मुसीबतूं, उहे अणगणियूं मुसीबतूं टरी वेंदियूं आहिनि। ऐं असांखे ख़बर बि कोन पवंदी आहे त कहिड़ियूं मुसीबतूं आहिनि जेके असांजे मथां टरी वञनि थियूं। सो सदको ॾियणु ॾाढी हिकिड़ी सुठी, मुंहिंजे ख़्याल सां इहा हैबिट इंसान में, इहा आदत ॾाढी सुठी हुजे थी त इंसान जेको आहे सो पंहिंजे घर जो सदको कढी रहियो हूंदो आहे। ऐं जुमे जे ॾींहं ते इहे सभु कम जेको आहे हूअं त बिल्कुलु कजनि, पर ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहं ते ज़रूरु कजनि। जुमे जे ॾींहं ते सूरह कहफ़ जी तिलावत करणु ॾाढी ख़ूबसूरत हुजे थी। ऐं जॾहिं पाण जेको आहे सो फजर जी निमाज़ अदा कयूं था, उनखां पोइ पंहिंजो ॾींहुं जेको शुरू कयूं था, उन वक़्तु कोशिशि कजे त सूरह यासीन पढ़ी वञे। ऐं हूअं बि निमाज़ खां पोइ जॾहिं सूरह यासीन पढ़ी वेंदी आहे त सभु कमकार पंहिंजे रब जे नाले सां करे छॾींदा आहियूं त उहे उन्हनि कमनि में यकीनन बरकत बि पवंदी आहे। ईअं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं को कमु किथे अटकी पवंदो आहे, ऐं उहो कमु कीअं थी वेंदो आहे ख़बर कोन पवंदी आहे, त रब जी रज़ा बसि शामिलु हूंदी आहे। सो जेके कमकार हुजनि उहे पंहिंजे रब जे हवाले कजनि त यकीनन उहे आसान थियनि था। एंड यस, डेफिनेटली मां हमेशह चवंदी आहियां, इन ॻाल्हि में मां ऐड कंदी आहियां त महिनत ज़रूरु करणु खपे। महिनत खां बग़ैर त कुझु बि कोन हूंदो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो ऐं पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खोड़ सारा क़ीमती इनामात खटे सघो था। सो प्रोग्राम में सहकार टपाल मेज़बान जो गॾु मौजूदु आहे। सुबुह जो वक़्तु हुजे थो ऐं चांहि गॾु हूंदी आहे त पोइ असांजी मॉर्निंग ॾाढी ज़बरदस्त थी वेंदी आहे ऐं मॉर्निंग प्रोग्राम बि ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां कंडक्ट करे सघंदा आहियूं। अॼु वर्ल्ड पोलियो डे बि आहे। अॼु ॾींहं ते जेकॾहिं डेट ते नज़र पवे थी त 24 अक्टूबर आहे 2025। 24 अक्टूबर ते दुनिया में ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ ॾींहं जहिड़े अंदाज़ में मल्हाया वेंदा आहिनि, सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। उन ई तरह अॼु मख़सूस ॾींहुं आहे पोलियो जो ऐं दुनिया में पोलियो जे ख़ात्मे जे लाइ शुरूआती टाइम खां जेको आहे सो कमु कयो वियो। असां वटि हिन वक़्तु बि जेको आहे सो जॾहिं पोलियो ड्रॉप्स पियारण जे लाइ हिकिड़ो स्टाफ मुक़ररु हुजे थो ऐं उहे जॾहिं असांजी भेनरूं दर दर ते वेंदियूं आहिनि पोलियो ड्रॉप्स पियारण जे लाइ, अॼु जे टाइम ताईं बि असां वटि जेकॾहिं को केस निकिरे थो त इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां वटि जॾहिं हिकिड़ो सुठे अंदाज़ में कमु हुजे बि थो, उनजे बावजूद बि जेकॾहिं को केस साम्हूं अचे थो त सोचण जी सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां पोलियो जा ड्रॉप्स नथा पियारियो, उन वक़्तु जेकॾहिं ऑफिसर्स तव्हांजे दर ते अचनि था ऐं तव्हां पंहिंजी डिमांड्स रखो था, डिमांड्स रखिजनि, असांजो राइट आहे, बिल्कुलु रखिजनि। घणो करे ॻोठनि में ईअं थींदो आहे त ऑफिसर्स ईंदा आहिनि ऐं ॻोठ जा जेके चङा माण्हू हुजनि था उहे पंहिंजी डिमांड्स जेको आहे साम्हूं रखंदा आहिनि। सो सभु ॻाल्हियूं ठीकु आहिनि ऐं विद द राइट टाइम उहे सभु शयूं करणु बि खपनि, पर पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स ज़रूरु पियारींदा कयो, छो त उन्हनि जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे। ऐं पोलियो जा ड्रॉप्स जॾहिं ॿारु पीए थो त उहो माज़ूरी खां बची वञे थो ऐं जॾहिं माज़ूरी खां यकीनन को ॿारु बचे थो त उहो पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे मुआशिरे में हिकिड़ो सुठो जेको आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो। ऐं इकोनॉमी में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंडिविजुअली पोइ कंट्रीब्यूशन
ज़रूरु हुजे थो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾाढो सुठो महिमान मौजूदु आहे ऐं ॾाढो सुठो हुनजो आवाज़ु आहे। जी बिल्कुलु, मां अली फैज़ान जी ॻाल्हि करे रही आहियां। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह, ज़बरदस्त। जुमे जूं बि तव्हांखे मुबारकूं ॾींदासीं ऐं जुमे जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं आहे। शुरूआति कीअं कंदव? शुरूआति दुआ खां ई कंदासीं, छो जो बिस्मिल्लाह। अॼु भलारो ॾींहुं आहे त दिलि चवे थी त दुआ ई पढ़िजे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीजना, सल्ले अला मुहम्मदिन, ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। मुजरिम हूँ ज़माने का, महशर में भरम रखना। मुजरिम हूँ ज़माने का, महशर में भरम रखना। रुसवाए ज़माना हूँ, दामन में छुपा लेना। रुसवाए ज़माना हूँ, दामन में छुपा लेना। मंजूर दुआ मेरी, मंजूर दुआ मेरी, ए नूरे खुदा करना, जब वक्त नज़ा आए दीदार अता करना। ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। आमीन आमीन। ख़ूबसूरत, इलाही ख़ूबसूरत इहा दुआ मूंखे ॾाढी वणंदी आहे ऐं अक्सर मां बि झुंगारींदी आहियां। ऐं सच पुछो त जॾहिं बि इन दुआ खे झुंगारियो वेंदो आहे ऐं दिलि सां दुआ इहा कई वेंदी आहे त यकीनन ॾाढो सुकून मिलंदो आहे। जुमे जो ॾींहुं ॾाढो प्यारो ॾींहुं हुजे थो। मां त चवंदी आहियां हर ॾींहुं ख़ूबसूरत हूंदो आहे, पर अक्सर मां इहा ॻाल्हि कंदी आहियां त जुमे जो ॾींहुं इन जे लाइ बि प्यारो हूंदो आहे त उन ॾींहं ते असां ख़ासि तौर ते कुझु टाइम इबादत जे लाइ बि कढी रहिया हूंदा आहियूं। हूअं त चयो वेंदो आहे न त 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ु आहे ऐं असां जेको आहे सो टाइमली प्रॉपर अंदाज़ में असांखे सभु शयूं जेको आहे जीअं कयूं था त उन ई अंदाज़ में असांखे पंहिंजी इबादत खे बि टाइम ॾियणु घुरिजे। पर मोस्ट प्रोबेबली पाण ॾिसंदा आहियूं त जुमे जे ॾींहं ते त माण्हू टाइम ज़रूरु कढंदो आहे ऐं ख़ासि तौर ते असां चाहींदा आहियूं त कुझु घणो वक़्तु जेको आहे सो असां हिननि शयुनि में गुज़ारियूं। सो अली फैज़ान, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि त जुमे जो ॾींहुं अव्हां जो कीअं हुजे थो? जुमे जे ॾींहुं हूअं ई बि माशाल्लाह ई भलारो ॾींहुं आहे, पर जीअं माण्हू निंड मां उथे थो वरी इन नीयत सां त अॼु भलारो ॾींहुं आहे, उअं ई माण्हू नमाज़ सलाद पढ़े थो। पर जुमे जे ॾींहं खे ख़ासि अहमियत हासिलु आहे इबादत जे लिहाज़ खां, क़बूलियत जे लिहाज़ खां। त आउं त जीअं निंड मां उथंदो आहियां, नात ख़्वानी जे लिहाज़ खां थोरो नात वग़ैरह यादि करे अच्छा पोइ उन सॼे ॾींहं जी शुरूआति कंदो आहियां। असल में छा आहे, आउं तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो बेसिकली जेको आहे सो सहाफ़त सां वाबस्तगी आहे। पोइ बसि जीअं निंड मां उथी करे ऐं पंहिंजे ऑफिस वञी करे उन खां पोइ वरी नमाज़ सलाद जो सिस्टम जेको थिए थो, उनखां पोइ वरी शाम जे टाइम ते अगरि का महफ़िल हूंदी आहे त उन में वेंदा करे इबादत कंदा आहियूं। ज़िकिर त आला आहे हिन जे, ऐं नथो सम्झां त का असांजी का हैसियत हुजे, हीउ वॾो अज़ीम जेको आहे सो ॾींहुं हूंदो आहे, उन जे हवाले सां इबादत कंदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं नसीबनि वारनि खे सुठा ॾींहं नसीब थींदा आहिनि। तव्हां बिल्कुलु सही चयो त इंसान जी का औकात ऐं हैसियत न हूंदी आहे,
पर रब साईं जो रहम थिए थो ऐं हुनजी रब जी बाझ आहे त पोइ यकीननि ज़िक्र करणु नसीब में हुजे थो। सुठियुनि महफ़िलुनि में वेहण बि हिकिड़ो नसीबु हूंदो आहे, जेकॾहिं तव्हांजो नसीबु न आहे त सुठियूं महफ़िलूं तव्हांखे कॾहिं बि नसीबु कोन थींदियूं आहिनि। सो उअं ई पाण मञंदा आहियूं न त सुठा साथी, सुठा दोस्त, सुठियूं महफ़िलूं, सुठियूं कचहरियूं, उहे सभु जेको आहे सो नसीब सां मिलंदियूं आहिनि। अच्छा, नात ख़्वानी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, उहा पर्टिकुलर हिकिड़ी फील्ड आहे तव्हांजी, ठीकु आहे, तव्हां हुते कमु कयो पिया। नात ख़्वानी खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियो? केतिरी दिलि चवंदी आहे त नात ख़्वानी कजे, नुहा ख़्वानी कजे? बिल्कुलु ॾिसो न, ज़िक्र वॾो अज़ीम ज़िक्र आहे। असां जिथे वञूं था बचपन खां वठी नात ख़्वानी जो ऐं नुहे ख़्वानी जो जेको आहे सो सिलसिलो शुरू आहे मुंहिंजो। ऐं मुंहिंजे घराणे सां मुंहिंजी ख़ासि मुंहिंजी अम्मीअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त आउं महफ़िलुनि में वञी पढ़ां। ऐं माशाल्लाह सां काफ़ी कॉम्पिटिशन में बि मूं अलहमदिल्ला सुठियूं सुठियूं पोज़ीशनूं हासिलु कयूं आहिनि। त आउं ईअं कोन चवंदुसि त हीउ जेको आहे सो असां मागी ख़ान साहब आहियूं, पर हीउ ज़िक्र आहे, ज़िक्र कंहिं आवाज़ जो मोहताज न आहे। हीउ अज़ीम ज़िक्र आहे जंहिंजे करे मतिलबु उहे अलाह साईं उहे इज़तूं, उहे नेमतूं हासिलु कयूं आहिनि। जो आउं तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, करबला वियोसि त उते बि रिसेंटली मूं उते इहे नात ख़्वानी जूं महफ़िलूं, नोहनि जूं महफ़िलूं, त उते बि वॾा रंग हुया ॾिठासीं। त माशाल्लाह की आई बात है त नात ख़्वानी सां गॾो गॾु नोहे ख़्वानी बि माशाल्लाह गॾो गॾु कंदा आहियूं। छो जो क़ुरान में वाज़े लिखियल आहे, रसूल ख़ुदा बि फ़रमायो आहे त जेको आहे सो ॿ वज़नी शयूं आउं छॾे थो वञा मूंखां पोइ, हिकिड़ो अहले बैत, ॿियो क़ुरान शरीफ़। त अहले बैत सां जुड़ियल आहियूं अल्हम्दुलिल्लाह। रसूल ख़ुदा जो औलाद आहे, असां हुनजो ई ज़िक्र कयूं था। वॾी अज़ीम इबादत आहे। असीं त आउं त चवंदो आहियां दुनिया जो अज़ीम तरीन ख़ुशि नसीब इंसान आउं आहियां जो मौला मूंखां ड्यूटियूं वठे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह जी माशाल्लाह। वधीक कंटिन्यू कयूं था अली फैज़ान पंहिंजे प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान चांहि ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि, जेका असां जेको आहे सो हमेशह ई मॉर्निंग प्रोग्राम हुजे त टपाल मेज़बान असांजे साम्हूं हुजे थी। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी। शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन में तव्हां बि हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾाढा सुठा महिमान प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं अव्हां नालो त ॿुधो ई हूंदो न, गुलाम नबी मैसर साहब। उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि नाले मिठ मैसर साहब। नात ख़्वानी में उन्हनि जो नालो समूरी सिंध में जेको आहे सो हर नात ख़्वान संदनि खे सुञाणे थो, संदनि जे कम खां वाक़िफ़ु आहे। नात ख़्वानी जे करे जेको आहे सो रब साईं उन्हनि खे एतिरियूं इज़तूं ॾिनियूं आहिनि। दिलि जी गहराई सां तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। तव्हांखे ॾिसी हमेशह ख़ुशी थींदी आहे। महिरबानी आहे, टाइम ॾींदा आहियो असांखे। प्रोग्राम ॾाढा सुठा असांजे व्यूवर्स ताईं पहुचंदा आहिनि। अॼु वर्ल्ड पोलियो डे बि आहे। जी जी जी। ऐं मूंखे ॾाढो दुख थींदो आहे, मूंखे मां ॾिसंदी आहियां रिपोर्ट्स, त असांखे सालियानियूं जॾहिं रिपोर्ट्स मिलंदियूं आहिनि त असांखे कुझु केसिस जॾहिं नज़र ईंदा आहिनि, एतिरो कमु थींदे पोइ बि केसिस नज़र अचनि था, छा चवंदव? उन में कुझु जेके टीमूं आहिनि किन किन जॻहियुनि तां माना बदनसीबी सां नथियूं पहुची सघनि, पोइ उन्हनि जा केतिरा ई सबब थियनि था। किथे माण्हू मज़ामत था कनि, नथा प्यारनि इन्हनि शयुनि खे। ऐं किथे वरी माना उतां जी जेका मक़ामी जेका हेल्थ डिपार्टमेंट जी जेके माना मुक़ररु थियल नुमाइंदा आहिनि, ऐं शायदि उन्हनि जी बि का कोताही थी सघे थी, जंहिंजे करे इहे केस पोइ ज़ाहिर थियनि था। पर हाणे इहे आहिनि वबाऊं। वबा खां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि माना पनाह घुरी आहे। ऐं असांखे माना अलाह तबारक व ताला हिकिड़ो सुहिणो जिस्म अता कयो आहे। छो जो अलाह तबारक व ताला पाण फरमाए थो त इन्नल इंसान फी अहसन तक़वीम, मूं इंसान खे तमामु सुहिणो करे पैदा कयो आहे। पोइ हाणे उहा सुहिणी शइ जेका आहे
उहा पोइ मुख़्तलिफ़ वायरस थियनि था, बीमारियूं थियनि थियूं, जंहिंमें माण्हू पोइ इहो अपाहिज थी थो वञे ऐं सॼी ज़िंदगी जे लाइ उहो माना कंहिं नेमत खां जीअं कंहिंजो को माना ॼंघ सुकी थी वञे या कंहिंजो को हथु सुकी थो वञे त इहा हिकिड़ी माना वॾी तकलीफ़ आहे जो सॼी ज़िंदगी माना हिकिड़ी नेमत खां माण्हू महरूम रहिजी वञे। त मां मेहरान टीवी जे हिन प्लेटफॉर्म तां सभिनी जेके वालदेन आहिनि ऐं उन्हनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि, अर्ज़ु कंदुसि त जेके इहे गुलाब जा गुल आहिनि, औलाद गुलाब जो गुल आहे, अॻिते हली बाग़ थींदो वरी गुल पैदा कंदो, त तव्हां खां जेतिरो थी सघे त पोलियो जूं जेके टीमूं अचनि थियूं उन्हनि सां सहकार कयो, सभु कमकार छॾे करे पंहिंजे ॿारनि खे उहे फुड़ा पियारियो त जीअं माना असां त पंहिंजो कमु पूरो कयूं न, पोइ बाक़ी कंदो त जेको मालिक साईं जंहिंजे लाइ जीअं लिखियो हूंदई ईअं थींदो। शाह साईं जो शेर आहे त तोड़े हली तकिड़ो, तोड़े हली विख, त बि लिखे जा लिख लहंदे ई कोन लतीफ़ चए। सो आहे इंसान जे असुल में तक़दीर जी ॻाल्हि, जेको तक़दीर में लिखियलु आहे सो थी रहंदो, पर वालदेन जी दुआ, तव्हांजी कंहिंखे ॾिनल मानी, तव्हांखे जो कंहिंखे पेट भरे खाराइण, इहो तव्हांजे तक़दीर खे बि मटाए सघे थो। जो अलाह तबारक व तआला जेको लिखी छॾियो आहे उहो त थींदो। असां मुस्लमानूं असांखे इन ॻाल्हि ते यकीन करणु खपे, जीअं मौत बरहक़ आहे तीअं तक़दीर बि बरहक़ आहे। तक़दीर खां मां हिन हेॾे होॾे माण्हू नथो थी सघे, पर किन किन शख़्सियतुनि जूं दुआऊं जंहिंमें वालदेन आहिनि ऐं हिकिड़ो ग़रीब मिसकीन माण्हू जंहिंजी माना आह या दुआ उहा आहे सतनि आसमाननि खे क्रॉस करे बारगाह इलाही में पहुची थी वञे। जी जी बेशक तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, बल्कि तव्हां सभु ॻाल्हियूं ॾाढी ख़ूबसूरत कयूं आहिनि। वालदेन जूं दुआऊं ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं अवां को बि कमु कयो माउ पीउ खां दुआ वठी तव्हां निकिरो, मुमकिन ई न आहे त उहो कमु न थिए। केतिरा ई कम हूंदा आहिनि जेके माना पॉसिबल न हूंदो, अॼु कोन थींदा, पॉसिबल न आहे अॼु थिए, तव्हां माउ पीउ खां दुआऊं वठी निकिरो, आसानी पैदा थींदी आहे, रब साईं आसानियूं कंदो आहे, वालदेन जी दुआ में उहो असरु हूंदो आहे। ऐं वाक़ई में कंहिंखे का मुर्क ॾिनी, कंहिंखे मानी खाराई, कंहिंजे लाइ का आसानी पैदा कई त इंसानु ॾाढो सेटिस्फाई हूंदो आहे ऐं बेशक हुन सां बरकतूं ज़रूरु थियनि थियूं। अच्छा, मां तव्हां सां थोरो हिन बारे में बि डिस्कस करणु चाहींदमि। सोशल मीडिया तव्हां असां पाण सभु यूज़ कयूं था न, ऐं पाण ॾिठो आहे त हिकिड़ो चङो ख़ासो तादाद आहे ऐं उन्हनि जेको आहे धाड़ेलनि सरेंडर कयो आहे, अमन जे लाइ कोशिशूं वरितियूं वञनि पियूं, उन सॼे मामले खे अव्हां कीअं ॾिठो आहे? सुठी ॻाल्हि आहे, हुकूमत पंहिंजा हथियार फिटा कया, सुठी ॻाल्हि आहे, माना असां त इहो एप्रिशिएट कंदासीं उन्हनि खे। हालांकि धाड़ेल बि असांजा भाइर आहिनि, उन्हनि खे कंहिं तकलीफ़ुनि खां पोइ उहे धाड़ेल थिया हूंदा। हा, पोइ मुख़्तलिफ़ केतिरा ई रुख असांजे मुआशिरे में आहिनि जंहिंजे करे माण्हू बाग़ी थी था वञनि, के पंहिंजे माना रियासत खां बाग़ी थी था वञनि, के माण्हुनि खां बाग़ी थी था वञनि, के वॾेर के कल्चर खां बाग़ी थी था वञनि। ऐं अलाह साईं असांजे सुंद जे मथां रहम करे। बाक़ी जहिड़े नमूने सां अॼुकल्ह क़बाइली जहिड़नि कर खयो आहे त मां नथो सम्झां त को ॿाहिरियों दुश्मन अची असांखे मारींदो। असां पाण हिक ॿिए खे मारे हिक ॿिए जा नसुल ख़तमु करे छॾींदासीं। अलाह अकबर असां खां जो हज़रत अली करम अल्लाह वजह जो कौल आहे त जहिड़ो करणु सोलो, जहिड़े खे निभाइणु ॾाढो ॾुखियो, पर असां गी नज़र नथा कयूं। केतिरो माण्हू जी जान बि हली थी वञे, माण्हुनि जा प्यारा हलिया था वञनि, उन खां पोइ सॼी ज़िंदगी बाबा हल कोर्ट कचहरी, हल हलां केसनि जे पुठियां, हल हलां केसनि जे पुठियां, ज़िंदगियूं ख़तमु थी वञनि। त मां त सभिनी जेके बि असांजा सिंध जा जेके बि सुञाणा आहिनि, मां त सभिनी खे सुञाणे चवंदुसि जो मुंहिंजी धरतीअ जा बचा आहिनि, मुंहिंजे भूमि मां पैदा थिया आहिनि, सभु सुञाणा आहिनि, भली किथे बि रहंदा हुजनि। सभिनी खे हिकिड़ो आज़ानो अर्ज़ु कंदुसि त दरगुज़र करणु सिखो। इस्लाम बि इहो ई थो सेखारे, दरगुज़र। ऐं अॼुकल्ह जा हालात बि इहे ई आहिनि त बाबा केरु बि छिड़बूड़े छॾे त चइजे आमना सदक न बाबा, माशाला तूं ई मूंखां घणो मां ई घटि। थोरी घणी ॻाल्हि ते माण्हू चिड़ी करे ऐं माना हिकिड़ो
एतिरो फसाद न या थिए, एतिरो जी, जी, खटराग न करे बिल्कुलु। जो अॻिते हली उनखे निभाइण ॾुखियो थी वञे, माण्हुनि जूं क़ीमती जानियूं हली वञनि, कंहिं हिकिड़े सही, माण्हू जी सही। जान न थी वञे। जी जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू आहे उन शादीशुदा, उन जा 3-4 ॿार आहिनि, उन जी वालदा आहे, उन जो वालिद आहे, तव्हां छा था सम्झो जेकॾहिं जवानी में केरु हलियो वञे ऐं उन जे वालिदेन ते छा गुज़रंदो, उन जो बेशक, ॿारु, हा। उन जो बचिड़ो सॼी ज़िंदगी जे लाइ पीउ माउ जी हिकिड़ी अनमोल मुहबत खां महरूम रहिजी वञे। हा बिल्कुलु। इहा केॾी वॾो हिकिड़ो पाप, केॾो हिकिड़ो अज़ाब आहे। हा 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 बिल्कुलु। सो सुठी ॻाल्हि आहे, हुकूमत हुननि खे मौक़ो ॾिनो, जी हा। हुननि बि कोऑपरेशन कयो। कोऑपरेट कयूं, बाक़ी सरेंडर हाणे कयूं, इहा वॾी ॻाल्हि आहे। जेके अॻ में मामलात थिया हा हा उन्हनि ते माण्हू छा ॻाल्हाए, जो पोइ सोशल मीडिया ते इहो बि अचे थो त बाबा इहो कहिड़ो तरीक़ो आहे, इन्हनि केतिरनि ई पुलिस वारनि खे मारे छॾियो, केतिरियूं बेवाऊं करे छॾनि, केतिरियूं ई माना बख़्तर बंद गाॾियूं तबाह करे ईअं छॾनि, आहे, माण्हुनि बिल्कुलु जा आहे। घर बर्बाद कयनि, बजाए जो तव्हां हुकूमत उन्हनि खे माना रजिस्ट करे उन्हनि खे गिरफ़्त में वञे में न आंदो रहंदो, माना उन्हनि खे हिकिड़ो तव्हां हुननि जी इज़त अफ़ज़ाई कई, हौसला अफ़ज़ाई कई त तव्हां अचो ऐं हुननि जे लाइ वॾा ॻाढ़ा कारपेट लॻायव, मुख़्तलिफ़ माना ताम पचरायव जेके हुननि खे खारायव या कीअं। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, हा 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 पर असां वरी बि इनखे इहो चवंदासीं त बाबा ठीकु आहे, भला सही आहे, भला जेकॾहिं हुकूमत जी जी जो इहो जेको फ़ैसिलो आहे उहो बि बहितरीनु आहे, छाजे करे जो मुक़ाबला सही, थियनि हा, केतिरा बि फोर्स जा माण्हू बि मरनि हा उन जी में, जी जी ऐं धाड़ेलनि खे बि नुक़सानु पइजे हा। धाड़ेलनि सां गॾोगॾु जेके ॿिया माण्हू उते रहाइश अख़्तियार कयूं वेठा आहिनि उन सां गॾु अकेला त कोन हूंदा न, सही ॻाल्हि आहे। त उन्हनि खे बि नुक़सानु थिए हा। पर तव्हां सही पिया चओ, सज़ा ऐं जज़ा जो कानून हुजणु खपे, इहे हा। ॻाल्हियूं सभु बजा आहिनि, इहे ॻाल्हियूं सभु छाजे ठीकु करे आहिनि। जो रियासत खे पंहिंजो पावर आहे, हा रियासत पावर इस्तेमालु न कंदी त पोइ इन्हनि जो रेशो वधंदो। हा फ़र्ज़ु कयो मां आहियां, सोचींदुसि त बा ठीकु आहे, हाणे जॾहिं ॾोहनि जी दुनिया में काहे थो पवां, जॾहिं वक़्तु आयो पाण हुकूमत ऐलान कंदी पोइ खणी कंदुसि, पर फ़िलहाल 2-3 माण्हू त मारे विझां, पंहिंजा प्लान त पूरा कयां, पोइ देखा जाएगा जो होगा। सही ॻाल्हि आहे। त चवण जो मक़सदु त कानून पंहिंजी जॾहिं कानून आहे मौजूदु, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो मुल्क या असांजी जेका सिंध आहे, सिंध गवर्नमेंट आहे माशाअल्लाह, अलाह साईं उनखे क़ाइमु दाइमु रखे असांजी धरतीअ खे, ऐं उते जेका हुकूमत आहे उहा बि का माना ईअं कमज़ोर कान्हे का, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हर ज़िलो मालामाल आहे, सभिनी वटि हर ज़िले हेडक्वाटर में अलाए केतिरी नफ़री आहे, अलाए केतिरियूं गाॾियूं आहिनि, अलाए केतिरा बारूद आहिनि, अलाए केतिरा जेल आहिनि, हर शइ आहे, पर पोइ बदकिस्मती सां अलाए किथे फॉल्ट आहे जो उहो माना अमल नथो थिए। अमल थिए त अहिड़ा हालात पैदा न थियनि। हा हा ऐं सभु शयूं केतिरे टाइम अॻु ई जेको आहे सो सही नज़र अचणु असांखे शुरू थियनि, ऐं ख़ौफ़ हिरास ॾाढो आहे असां वटि। मां त प्रोग्राम में बि कॉल्स अटेंड करे रही हूंदी आहियां, कॾहिं कश्मीर ऐं कंदकोट खां कॉल ईंदी आहे। सच पुछो त जंहिं अंदाज़ में ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि, यंगस्टर्स हूंदा आहिनि, पंहिंजी एज बि ॿुधाए रहिया हूंदा आहिनि, ऐं हू इहो बि ॿुधाए रहिया हूंदा आहिनि असां घरनि खां ॾींहं जो बि नथा निकिरी सघूं। उतां गुज़रण ई ॾाढो ॾुखियो आहे, जॾहिं बि तव्हां उन्हनि रोडनि रस्तनि खां गुज़रो त ॾाढो हाईवे खां ॾुखियो हूंदो आहे, डपु ऐं हिरास हूंदो आहे। सो यकीन तव्हां बिल्कुलु सही चयो, गवर्नमेंट खे जेतिरो पावर आहे ऐं कमु करे सघे थी असांजी गवर्नमेंट, यकीननि कमु करे सघे थी, पर ठीकु आहे कुझु इनिशिएटिव बि ॾाढा ॾाढा इहे सुठा आहिनि। अच्छा, सुलह करणु केतिरो ज़रूरी आहे, ऐं जुमे जो ॾींहुं आहे, मां चाहींदसि त थोरो इन बाबति बि तव्हां डिस्कस कयो। अलाह तबारक व तआला चए थो, जेकॾहिं तव्हां मूंखे विच में हाणे कंहिंखे माफ़ था कयो, छो माफ़ी ॾियण बि अलाह जी सिफ़त आहे, बेशक अलाह जो शान आहे। बेशक जेकॾहिं तव्हां मोजे करे ख़ुदा कारण कंहिंखे बि माफ़ था कयो, पोइ या उहो खून हुजे या उहो को तव्हांखे कंहिं रंजिश पहुताई, तव्हांखे का तकलीफ़ में कंहिं मुब्तला कयो, तव्हांखे ज़हनी टेंशन ॾिनई, तव्हां हिकिड़ो वॾे करब में हलिया वियो, पर वरी बि तव्हां हुन खां हुन जेके एतिरी तकलीफ़ न पहुचाई, चयो सभु कुझु अलाह ते छॾे ॾिनो आहे, त ठीकु आहे, बसि हाणे मुंहिंजो अलाह साईं मुंहिंजी मदद कंदो ऐं अलाह साईं हुनखे बि हिदायत ॾे, त अलाह तबारक व तआला वटि उनजो तमामु सुहिणो अजर आहे। ऐं अजर अलाह तबारक व तआला हिते बि अता कंदो आहे, पर असां जूं अखियूं जेके आहिनि न, उन्हनि में एतिरी रोशनी कान्हे जो रब पाक जे अजर खे हिते सम्झी सघूं। अजर त इहो बि आहे जो इंसानु हले घुमे थो पंहिंजे पेरनि सां,
खाए पीए थो, कननि सां ॿुधे थो, ज़बान सां ॻाल्हाए थो। केतिरियूं उहो ई न इंट्रो में मूं चयो केतिरियूं हज़ारे मुसीबतूं हूंदियूं आहिनि, असांखे कहिड़ी ख़बर त का मुसीबत कीअं टरे थी। उहो त रब करीम आहे न, रब करीम आहे, उहो तव्हांखे कहिड़ी जॻह तां किथां किथां कंहिंजी दुआ सां थो बचाए, इहा उनखे ख़बर आहे। बेशक बेशक। छा जे करे जो असांजो अकुल ऐं असांजो जेको साइंस आहे उहो एतिरो आहे जेको असां साम्हूं वारी शइ खे ॾिसी करे थोरी परख करे सघूं था। उन जे पुठियां छा आहे, दीवार जे पुठियां छा आहे, बिल्कुलु बिल्कुलु, या मां रस्ते सां वेंदुसि मूंसां छा थींदो, इनखे अलाह थो ॼाणे। रब ॼाणे। बेशक बेशक, अवां बिल्कुलु ठीकु चयो, बिल्कुलु सही चयो। अवां दरगुज़र करणु ॾाढो ज़रूरी आहे ऐं उनजे लाइ जेको आहे न कुझु प्रैक्टिसिस बि ॾाढियूं ज़रूरी आहिनि। कॉलेज ॾींहं ते जॾहिं मूं प्रोग्राम कंडक्ट कयो स्पोर्ट्स पर्सन प्रोग्राम में मौजूदु हुयो, त हिकिड़ी ॻाल्हि हमेशह ई असां डिस्कस कंदा आहियूं त रांदियूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि। ॿार खे बैलेंस्ड वे में हलाइणु ॾाढो ज़रूरी आहे। उतां ई हू सिखंदो आहे न, हाराइणु, खटणु, बर्दाश्त करणु ऐं इक्वल बिहेवियर, कीअं जेको आहे सो हाराइण खां पोइ बि हैंडशेक कजे थो। त इहे सभु शयूं जेको आहे न पंहिंजी उहे प्रैक्टिस में नंढपण खां एजुकेशन में शामिलु हुजनि थियूं त पोइ जेको आहे सो वधीक तरबियत मैटर कंदी आहे। घर जी तरबियत ऐं पोइ वरी मुआशिरो बाद में ईंदो आहे, त मुआशिरे में कॉन्ट्रीब्यूशन उहा बाद जी ॻाल्हि आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढड़ो ब्रेक आहे ऐं प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन, ऐं तव्हां इन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। नाले मिठो मैसर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं नातख़्वानी में उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे, हमेशह ॾाढे दिलि सां पढ़ी रहिया हूंदा आहिनि। ऐं हूअं बि जॾहिं बि महफ़िल में पाण मौजूदु हूंदा आहिनि, टाइम इलाही जल्दी गुज़री वेंदो आहे। अव्हां खां कुझु ॿुधंदासीं, तव्हां बिल्कुलु सिलेक्ट करियो। असां पहिरीं फैज़ान खां कुझु ॿुधूं था। जी फैज़ान, तव्हां छा ॿुधाईंदव? जी जी, कसीदो पढ़ूं, ॾाढो मशहूरु कसीदो आहे। मेरा बादशाह हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, बताऊं मैं कि क्या हुसैन है, क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है, न पूछिए कि क्या हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है, है जिसकी फिक्र करबला हुसैन वो दिमाग है, ये पंजतन की अंजुमन का 5वां चराग है, हसन का पहला हम सफ़र, हसन का पहला हम सफ़र, अली का दूसरा पिसर, इमाम तीसरा हुसैन है, इमाम तीसरा हुसैन है, न पूछिए कि क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, न पूछिए कि क्या हुसैन है, करे जो कोई हमसरी किसी की क्या मजाल है, जहाँ में हर लिहाज से
हुसैन बे मिसाल है, ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा खुदा, न कोई दूसरा हुसैन है। सुभान अल्लाह। क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। शहीद करबला का गम जिसे बिना गवार है, वो बद अमल है बद नसब, उसी पे बेशुमार है। अरे ओ मुन करे अज़ा, अरे ओ मुन करे अज़ा, तू मर जरा लहद में जा, पता चलेगा क्या हुसैन है, क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है, ऐसा बादशाह हुसैन है। क्या हुसैन है, मेरा बादशाह हुसैन है। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, इलाही ख़ूबसूरत। ऐं अव्हां वटि जी तरफ़ अॻियां वधूं था, अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। हाणे तव्हां ते आहे, छा ॿुधाईंदव? नात पंहिंजे वारिस साहब जी लिखियल। माशाल्लाह माशाल्लाह, बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बात मदीने की है, क्या बात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे, हरम नबवीअ में निमाज़ूं, हरम नबवीअ, हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे। हेॾहूं बदकार होॾहूं गुंबज़े ख़िज़रा हुजे, हेॾहूं बदकार होॾहूं गुंबज़े ख़िज़रा हुजे, ख़्याल बचड़नि जो बि वेही, ख़्याल बचड़नि, ख़्याल बचड़नि जो बि वेही, ॾिस त थो विसरी वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे, हरम नबवीअ में निमाज़ूं, हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे, दुआ कयो मुंहिंजी मदीने में उम्र गुज़री वञे। जान बन ते यार जेॾी
महल थो पढ़जे सलाम जान बनते यार जेडी। सुभान अल्लाह। महल थो पढ़जे सलाम जान बनते यार जेडी। महल थो पढ़जे सलाम त दर्द वारनि जे दिलनि मां दर्द वारनि जे दिलनि मां दाह थी निकिरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। हर मुनारे ते बीही जॾ बांग था बांगा ॾियनि। हर मुनारे ते बीही जॾ बांग था बांगा ॾियनि। अॼु बि थो जज़्बो बिलाली अॼु बि थो जज़्बो बिलाली जान मां उभरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। ऐं हर कबूतर जे अदब इख़लाक़ तां सदको वञा। हर कबूतर जे अदब इख़लाक़ तां सदको वञा। खुद संदन आदत ॾिसी है खुद संदन आदत ॾिसी इंसान थो सुधरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। ऐं ॿियो दफ़ो बचड़ा वठी अचां साईं जन खे सुवालो आ। ॿियो दफ़ो बचड़ा वठी अचां साईं जन खे सुवालो आ। ओ महेसर मन मिली का ओ महेसर मन मिली का हीअ बि ख़ुशि ख़बरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। हरम नबवीअ में निमाज़ूं हरम नबवीअ में निमाज़ूं पढ़ंदे दम निकिरी वञे। दुआ कयो मुंहिंजी मदीने में उमिरि गुज़री वञे। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। इलाही ख़ूबसूरत नात अवांजे बाबा साईं जी लिखियल। सुभान अल्लाह। असां अॻियां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ नाज़रीन। ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप टपाल मेज़बान जी मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन अवां सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। न्यूज़ ब्रेक खां पोइ प्रोग्राम में वापसि अची चुका आहियूं ऐं न्यूज़ खां पोइ प्रोग्राम में ॿीहर अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। हिन प्रोग्राम सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। अॻियां वधूं था
ऐं प्रोग्राम में डेफिनेटली ज़रूरी हूंदो आहे त असां ब्रेक वठूं ऐं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ जॾहिं अॻियां वधंदा आहियूं टाइम इलाही घटि बचंदो आहे प्रोग्राम में ऐं हिन तरह जा प्रोग्राम्स हुजनि था त पोइ ख़बर न पवंदी आहे टाइम कीअं गुज़री वेंदो आहे। नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ अॻियां वधंदसि। ऐं माशाल्लाह तव्हांजूं एक्टिविटीज़ हमेशह ई एतिरियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, हमेशह ई तव्हां जेको आहे सो चवंदा आहिनि न त उहे फीलिंग्स वरी शेयर बि करे रहिया हूंदा आहियो उन्हनि लफ़्ज़नि जे ज़रिए। हीअ आमद हूंदी आहे ऐं इहा आमद केतिरी ख़ूबसूरत हुजे थी। जी 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 असल में छा आहे त आमद हुज़ूर जी था चओ न। हा बिल्कुलु आमद त महबूबनि करीमनि जी जेका आमद आहे उन त सॼी दुनिया में हिकिड़ी मक़सदु उहो त तख़लीक़ जो सबबु आहे। हा बेशक। पर पाण जॾहिं हिन दुनिया में आया त दुनिया में हिकिड़ियूं अजीब तब्दीलियूं आयूं। हा 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 तब्दीलियूं ईअं आयूं त अॻ में माना तमामु हिकिड़ो माण्हू सख़्तु हुया ऐं अॻ में बि पैगम्बर थी गुज़रिया हा हा बेशक ऐं उन्हनि बि अलाह तबारक व ताला जे वहदानियत जो हिकिड़ो पैगाम माण्हुनि ताईं पहुचायो। पोइ कनि माण्हुनि उनखे आमना सदक न करे भञो, कनि न मञियो, के वरी मञण खां बाद में फिरी विया। पर पाक पैगम्बर सोणे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे रब ताला उहो शान बख़्शे मोकिलियो जो पाण जॾहिं आया धरतीअ ते त धरती सॼी नूर थी वई। सुभान अल्लाह। ऐं उन जी गवाही अमड़ आमना ॾिए थी सुभान अल्लाह त सनन जो नूर जॾहिं मुंहिंजे मक़सदु बदन में दाख़िल थियो सुभान अल्लाह त मां शाम जूं माड़ियूं हितां पई ॾिसां। वाह ऐं जेको मां मटु या दिलो भरण वेंदी हुअसि खूह ते त ॿियूं जेके औरतूं इहो तकलीफ़ करे छिके करे मथे कढंदियूं, पर मां जॾहिं उन में हथु विझंदुसि उहो पाण हलियो ईंदो हो मथे। सुभान अल्लाह। त मालिकनि करीमनि जी इहा जेका आहे सा इहो मौजज़ो हुयो जॾहिं पाण अञा नबूअत जो ऐलान ई न कयो न अञा। पर अलाह तबारक व ताला खे जेका प्यारे में प्यारी शइ आहे न उहो आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात। अलाह तबारक व ताला जॾहिं चयो हर शइ खां पाक आहे मुंहिंजो मालिक, न कंहिं मां ॼाओ आहे न कंहिंखे ॼणियो अथई, निंड खां पाक, माना हर शइ खां पाक आहे। वहदहू ला शरीक लहू। पर सोणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नथो चवे, अलाह तबारक व ताला ख़ुदि पाण थो चवे त मां ऐं मुंहिंजा मलाइक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां दुरूद ओ सलाम माना पेश कनि, मलाइक बि पेश कनि था, मां बि पढ़ां थो। माना वाहिद हिकिड़ो अमल आहे जेको अलाह तबारक व ताला करे थो ऐं अलाह तबारक व ताला ख़ुदि फरमाए थो। ऐं हिकिड़ी इहा असां उम्मतनि जे लाइ हिकिड़ी वॾी सआदत आहे जो असां जेकॾहिं साईं करीमनि ते सलवात सगोरी पढ़ूं था, दुरूद ओ सलाम पढ़ूं था त ईअं सम्झो त असांजा जेके भाग आहिनि उहे भला थी था वञनि। असांजे दफ़्तरनि में नेकिन जा ढिग लॻी था वञनि। इहा बरकत आहे दुरूद जी त जंहिं ते दुरूद पढ़िजे थो उन ज़ात जो छा शान हूंदो। लखें ज़िंदगियूं हुजनि, लखें प्रोग्राम हुजनि मुख़्तलिफ़ टीवियुनि जा मुख़्तलिफ़, पर हुज़ूर जी ज़ात ते माण्हू ॻाल्हाए नथो सघे। दुनिया जा कलम ऐं कागज़ जेको आहे उहे ख़तम थी वेंदा, पर हुज़ूर जी ज़ात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ अलाह तबारक व ताला फरमायो आहे त मुंहिंजा महबूब तव्हांजो हर ईंदड़ ॾींहुं पहिरें खां बहितर हूंदो। सुभान अल्लाह सुभान। ऐं 1400 साल गुज़री विया कमो पेश, पर हिनमहिल बि माण्हू जेके आहिनि ईमान वारा उहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां एतिरी मुहबत कनि था जो जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो शान रसालत में केरु का शइ करे थो त पंहिंजी जान जी हबक महसूसु नथा कनि। भली असांजो मुल्क हुजे, यूरोप हुजे, किथे बि हुजे, इहो ईमानी जज़्बो आहे, इहो हुज़ूर जो शान आहे, अणॾिठी मोहबत आहे। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कंहिं ॾिठो न
पर संदन जी मोहब्बत असांजे दिलनि में क़ाइमु सुभान आहे अल्लाह, ऐं शल क़यामत ताईं क़ाइमु हुजे। आमीन आमीन आमीन। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। ॾाढे ख़ूबसूरत, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे। अच्छा, असां जुमे जे ॾींहं जी बि ॻाल्हि कंदासीं। ऐं हर ॾींहुं तरबियत में शुमारु हूंदो आहे, हर घड़ी तरबियत में शुमारु हूंदी आहे। सो छा था सम्झो त घरनि में जुमे जे ॾींहं खे सेलिब्रेट कजे ऐं कीअं कजे? बसि हिकिड़ो असां जो मुस्लमान आहियूं न, असांखे पंहिंजे औलाद खे उहे शयूं सेखारणु खपनि जेके असांखे पंहिंजा वॾा सेखारे विया आहिनि, या असांखे जेको क़ुर पाक चवे थो, या जेके असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसुनि जी रोशनी में असांखे जेके शयूं मिलनि थियूं, त माण्हू एहतमाम करे औलाद जे लाइ हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि भली मानी टाइम में त माण्हू गॾु वेहे थो, या केॾी महिल बि गैदरिंग थिए थी, सफ़र थो करे। मुंहिंजी त इहा प्रैक्टिस हूंदी आहे त माना जॾहिं ॻोठ वेंदा आहियूं त हाणे हूअं त सभु गॾु न हूंदा आहियूं, पर हिकिड़ो 2 अढाई 3 कलाकनि जो सफ़र हूंदो आहे मेहड़, त पोइ मां पंहिंजे मुंहिंजी जेका घरवारी आहे माशाल्लाह उहा बि माना जेको आहे सो दीन सां मोहबत कंदी आहे, ऐं उहा बि पई माना जेको आहे सो इहे ॻाल्हि इन्हनि खे माना मुतालियो बि कंदी आहे, ॿुधंदी बि आहे। ऐं असांजो दीनी घराणो बि रहियो आहे। असांखे पंहिंजी अमड़ असांजी एतिरी हूंदी जो केॾो बि माना सर्दी पवंदी पर तहजद खां कॾहिं बि हुन माना असां हुनखे तहजद पढ़ंदे राति जो ॾिठोसीं जे उथंदा हुआसीं त, ऐं वॾी इबादत गुज़ार हुई। असांजो वालिद साहिबु त महबूब जो सचो ग़ुलाम आशिक़ हुयो, उन जे करे पोइ असांजी जेको मुंहिंजूं जेके भेनरूं आहिनि उहे बि माना उहे बि इन जे माना सम्झो की दीनी जी का मोहबत आहे उन में माना उहे आहिनि मशगूल। त पोइ मां हितां वेंदो आहियां न त पोइ माना का न का ॻाल्हि 2-4 ॻाल्हियूं पोइ भली पुराणनि नबियनि जा किसा हुजनि, या साईं करीमनि जूं हदीसूं हुजनि, या हज़रत अली करम अल्लाह वजह जन जा कौल हुजनि, त इन्हनि सभिनी खां इहे सभई मां उन्हनि खे ॿुधाईंदो वेंदो आहियां, ताकी जीअं माना हिन महिल सभु गॾु वेठा हूं त वरी पोइ जीअं को ॿारु वरी पोइ क्वेश्चन बि कंदो आहे त मूंखे इहा बि ख़ुशी थींदी आहे त हाणे मुंहिंजा जेके ॿार आहिनि उहे सही नमूने सां ॿुधनि था, तॾहिं क्वेश्चन उहो माण्हू कंदो आहे जेको उन ॻाल्हि खे सम्झे। त कोशिशि करे माण्हू पंहिंजे घर में अहिड़ो इतमाम ठाहे गॾिजी वेहे थो, का हिकिड़ी हदीस ॿुधाए छॾी, दीन जो मुतालियो कजे। तव्हां चयो न त तव्हां ट्रैवलिंग जे दौरान इन्हनि ॻाल्हियुनि खे कयो ॿारनि जे अॻियां, त पोइ ॿारनि जी ज़हननि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे फीड थियनि थियूं, ऐं सभु शयूं सॼी ज़िंदगी में पाण सां गॾु खणी हलनि था, ऐं अव्हांखे बि इहो फैज़ मिलियो, अव्हांखे बि इहा तरबियत मिली, अव्हांखे बि इहो माहौल मिलियो, या मोहबत तव्हां ॾिठी त पोइ उहा मोहबत सीने में दिलि में हुन जनम वरितो, ऐं इन मोहबतूं नसीबनि वारनि खे यकीनन नसीब थियनि थियूं। सभिनीनि शयुनि खे कैरी करे हलणु ॾाढो जेको आहे सो ॾुखियो बि हूंदो आहे, पर जेकॾहिं हे मोहबत जी ॻाल्हि कजे थी त पोइ वरी मोहबत दिलि में समायल हूंदी आहे, त पोइ हर कमु मोहबत सां ई थी रहियो हूंदो आहे। जी कुझु ॿुधंदासीं, ऐं अली फैज़ान छा सिलेक्ट कयो आहे, छा ॿुधाईंदव? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी जी ख्वाहिश पाए तो पढ़ा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, या सैयदा तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, मोहसने अली है फातिमा, मोहसने अली है फातिमा, मुस्तफ़ा को मांगना पड़ा, मुस्तफ़ा को मांगना पड़ा, तब कहीं मिली है फातिमा, तब कहीं मिली है फातिमा, या सैयदा तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा, रोटी तेरे हाथ की पकी, रोटी तेरे हाथ की पकी, अर्श तक गई है फातिमा,
अर्श तक गई है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। इख्तियार कुन के बावजूद, इख्तियार कुन के बावजूद चक्की पीसती है फातिमा, चक्की पीसती है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। ला इलाहा झूमने लगा, ला इलाहा झूमने लगा, सजदा कर रही है फातिमा, सजदा कर रही है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। वक्त के इमाम के लिए, वक्त के इमाम के लिए आग पर चली है फातिमा, आग पर चली है फातिमा या सैयदा, तू बड़ी सखी है फातिमा, तू बड़ी सखी है फातिमा। मोहसने अली है फातिमा, मोहसने अली है फातिमा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह जी माशाल्लाह। वो ज़िक्र आहे बसि जॾहिं ॿुधंदा आहियूं त दिलि बाग़ बहार थी वेंदी आहे। अॻियां वधूं था, नाले वठ मैसर साहब मौजूदु आहिनि ऐं अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी जी जी, बिस्मिल्लाह करो। सल्ले अला नबीना, सल्ले अला मुहम्मदिन, सल्ले अला शफीना, सल्ले अला मुहम्मदिन। मालिक मान वधायो, मिठो महबूब मिलियो, मालिक शान वधायो, मिठो महबूब मिलियो, रब गमन खां बचायो, मिठो महबूब मिलियो, रब गमन खां बचायो, मिठो महबूब मिलियो। आयो शिफ़ा जी चादर पाए, मुंहुं नथो तॾहिं मौला मटाए है, शुक्र खुदा जा गायो, मिठो महबूब मिलियो, शुक्र खुदा जा गायो, मिठो महबूब मिलियो, मालिक मान वधायो, मिठो महबूब मिलियो। जहिड़ो हाल असांजो आहे, भोला बांदर थियूं हा, ढकियो आहे अल्लाह जी वरना, काथे यार लिकऊं हा। कूड़ जे वध कूड़ हणऊं था, माल पराओ ज़ोरी खणऊं था है, समझी पंहिंजो सरमायो, मिठो महबूब मिलियो, समझी पंहिंजो सरमायो, मिठो महबूब मिलियो, मालिक मान वधायो, मिठो महबूब मिलियो।
आयूं निमाज़ी छॾणो नाहे रिश्वत वारो रोड़ो आयूं निमाज़ी छॾणो नाहे रिश्वत वारो रोड़ो काथे काथे ऐं कंहिं कंहिं वटि थो लॻे टके जो खोड़ो रियनाणे को कम बि न थींदुई भर में बाऊ बीहण न ॾींदी है ख़ल्क़ ख़ुदा खे रंजायो मिठो महबूब मिलियो ख़ल्क़ ख़ुदा खे रंजायो मिठो महबूब मिलियो मालिक मान वधायो मिठो महबूब मिलियो ॾिसजे थो त ॻणण खां वध आ प्यारी पुलिस जी नफ़री ॾिसजे थो त ॻणण खां वध आ प्यारी पुलिस जी नफ़री आहे भरियल अख़बार अॼोकी खून किथे किथे फशरी बेॾोही कई माण्हू ॿधी विया ॾोह असां वटि तॾहिं वधी विया है रोअंदनि खे थन रुलायो मिठो महबूब मिलियो रब गमन खां बचायो मिठो महबूब मिलियो मालिक मान वधायो मिठो महबूब मिलियो आयूं मुसाफ़िर सभई यारो हिकिड़े ॾींहुं हलणो आ दोस्तनि माइटनि पुटनि धीअनि खां रूह पंहिंजो पलणो आ कहिड़ी कई तूं क़बर लाइ तयारी तोबह आहे तोबह ज़ारी है हशर अपह जो विञायो मिठो महबूब मिलियो हशर अपह जो विञायो मिठो महबूब मिलियो मालिक मान वधायो मिठो महबूब मिलियो रब गमन खां बचायो मिठो महबूब मिलियो नाले मिठा तो में बस भई हिन पंहिंजो पाण सुधारे मैसर अहिड़ो कमु न कजे जो मूं सघूं न ॾेखारे नाले मिठा तो में ऐब सभई हिन पंहिंजो पाण सुधारे मैसर अहिड़ो कमु न कजे जो मूं सघूं न ॾेखारे मुरसल मीर ॾोरापो ॾींदो पोइ ॿुधाए कहिड़ो हाल ही थींदो है दीन खे तो मूं लॼायो मिठो महबूब मिलियो दीन खे तो मूं लॼायो मिठो महबूब मिलियो मालिक मान वधायो मिठो महबूब मिलियो आयो शिफ़ा जी चादर पाए मुंहुं नथो तॾहिं मौला मटाए है शुक्र ख़ुदा जा ॻायो मिठो महबूब मिलियो मालिक मान वधायो मिठो महबूब मिलियो माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां लिखियो आहे अॼु जा हालात जिनखे तव्हां भर में अचे ही सॼो जेको आहे सो लिखियो आहे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जेको आहे सो ॿुधायो आहे ऐं माना फीलिंग्स त हमेशह ई फील थी रहियूं हूंदियूं आहिनि नाज़रीन असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था उन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं प्रोग्राम में हली रहियूं आहिनि, ऑफ द स्क्रीन ऑन द स्क्रीन। ऐं ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में ही टाइम गुज़री रहियो हूंदो आहे, अव्हां ताईं प्रोग्राम पहुचाए रहिया हूंदा आहियूं। कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे सुहिणे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचायूं ऐं बिल्कुलु मां बिल्कुलु न विसारींदमि त हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। तव्हां हिन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था ऐं तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। नाले मिठो मैसर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अली फैज़ान प्रोग्राम में मौजूदु आहे, लाइव कॉलर आहिनि, पहिरीं हुननि खे था शामिल कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वादी ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हां खां मां नालो पुछंदसि तव्हांजो, किथां खां ॻाल्हायो पिया? अभी आऊं फ़कीर लखानो संजय थो ॻाल्हायां, मीरपुर ख़ासि खां पासे ते थोरो पातोई शहर में। जी जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर। साईं मैसर साहब खे थोरो अर्ज़ा हिकिड़ी असांजी हाजी ग़ुलाम नबी जी नात आहे, उहा साईं खे चऊं, उहा असांखे थोरो गुनगुनाए ॿुधाए। सिंध में हैदर जे सदके जीअं हैदराबाद आहे। जी 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 जी, महिरबानी महिरबानी, प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं असां बिल्कुलु कुझु न कुझु ॿुधूं था। सो तव्हांजी तरफ़ ई अॻियां मां वधंदसि। ऐं नाले मिठो मैसर साहब, गुलाम नबी मैसर साहब, माशाल्लाह घराणो ख़ूबसूरत, बाबा साईं जी उन तरबियत में तव्हां रहियो। को ॿ अशार जेके बाबा साईं जा लिखियल हमेशह वणंदा हुजनि उहे ॿुधंदमि, बिस्मिल्लाह कजो। छो त वाल साहब जी शाइरी त जेका बि आहे उहा सम्झो हिक खां हिकु आहे। जी जी बेशक। ऐं हुनखे पंहिंजो शेर बि प्यारो हूंदो हो ऐं असांखे बि उन जो ई शेर प्यारो लॻंदो आहे। ॿुधव त हाणे हू मशहूरु ज़माने नात आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में, जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में। सुभान अल्लाह। त इहा माना मशहूरु ज़माना आहे, तमामु हिकिड़ा मक़बूल लफ़्ज़ आहिनि, पर बाबे साईं जा सभु मक़बूल लफ़्ज़ आहिनि जेके मालिकनि करीमनि जे बारगाह में मक़बूल आहिनि। ऐं अॼु ताईं जेके बि जन माण्हुनि असांजे वालिद साहिब खे ॾिठो ई कोन, ॿुधो ई कोन, उहे बि उन जूं नातूं पिया पढ़नि। बिल्कुलु उन्हनि जा आशिक़ आहिनि, हमेशह ई उन्हनि खे। त मां उहो त चवां न, जीअं साईं चयो, साईं जो हिकिड़ो असांजे बाबे साईं जी हिकिड़ी मनक़बत लिखियलु आहे त सिंध में हैदर जे सदके जीअं हैदराबाद आहे, पीर ॻोठ में तीअं जेको आहे सो ईअं माना सम्झो आहे असांजे पीर साहब पागर साहिब जन जे, साईं रोदे धणी रहमतुल्लाह अलैह जन जे माना दरगाह जे लाइ इहा वालिद साहब इहा मनक़बत लिखी त मूंखे एतिरी यादि कान्हे का। न न को मसलो न आहे, पाण ॿिए दफ़ा ॿुधी वठंदासीं मनक़बत। मां चाहींदसि त ज़रूरु माना पूरी ॿुधूं न, मनक़बत ॿुधिजे, पूरी न ॿुधिजे त कीअं असांखे मज़ो न ईंदो। हा, कुझु ॿुधंदासीं अव्हां खां, बिस्मिल्लाह करियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन। ही दुरूद दिल बर मुस्तफ़ा मन पाक रोज़े में पसंद। ही दुरूद दिल बर मुस्तफ़ा मन पाक रोज़े में पसंद। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे पुनल खे सॾींदो कर
थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे पुनल खे सॾींदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे मुहम्मद जे मस्ताननि ते न ठहंदी ठठोला तूं डर ॾेस फरमायो हीअं मदीने जे ढोल आ त पोइ कंहिंजे ॾोरापन ॾे कनु ई न ॾींदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे हक़ीक़ी पुनल जो मुर्की चवण जी उमिरि को आ ससुअ जे पुनल आई तुंहिंजे पुनल में ही फ़र्क़ु आ पुनल हिकु ॿिए हथ राधू पुनल ॾे न वेंदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे हितों जो त न आहे आख़िर आहे अरब पाक जो वेही प्यार परदेसिन सां कंडो आ कुंडाए तो हितों जो त न आहे आख़िर अरब पाक जो वेही प्यार परदेसिन सां कबो आ कुंडाए तू इहे चार आंसू आणे छुपाए छॾींदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे पिलाणो या टीरो परचे न परचे फिक्र न आ गुनहगार छाहीअ तुंहिंजे नबीअ खे ख़बर न आ रुगी एतिरो कर उन सां कनेक्शन ॻंढींदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे कंदो आ रसूल अरबी न रंजनात ख़्वान खे ॾिनऊं पाण चादर पंहिंजी हज़रत हसान खे कंदो आ रसूल अरबी न रंजनात ख़्वान खे ॾिनऊं पाण चादर पंहिंजी हज़रत हसान खे अहिड़े महिरबान आॾो ये झोलड़ी झलींदो कर थधा साह खणंदो खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पो पंहिंजे
ऐं परीअं भर पुॼाईंदो बुरनि खे बि बहर मां गुलाम नबी तूं गाही महेसर जे शहर मां दुरूद ऐं सलाम दिल सां मथस मोकिलींदो कर थदा साह खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पोइ पंहिंजे सॼण खे सॾींदो कर थदा साह खणंदो न मायूस थींदो कर न सॾु केरु ॾेई पोइ पंहिंजे। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां पढ़ियो आहे ऐं वक़्तु जो घणो नासिन मूंखे वधीक इजाज़त नथी ॾियनि। मुंहिंजा आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खां असां मैसेज वठंदासीं अवां जो छा मैसेज आहे अॼु जे ॾींहं जे हवाले सां छा चवंदो असांजे तमामु व्यूअर्स खे। मैसेज इहो आहे त कोशिशि करे माण्हू ज़िंदगीअ में आसानियूं पैदा करे पंहिंजे लाइ बि ॿियनि जे लाइ बि ऐं पाण पताड़े अलाह साईं हथ ॾिना आहिनि पेर ॾिना आहिनि ऐं अखियूं ॾिनियूं अथई सभु हौसला हवास ॾिना अथई जेतिरो थी सघे माण्हू पंहिंजे लाइ करे पंहिंजे औलाद जे लाइ महिनत करे कुझु न कुझु अचीव करे कुझु न कुझु हासिलात करे ऐं जहिड़नि खां इन्हनि खां पासीरो रहे माण्हू कंहिंजे ॿिनि टिनि में न पए त बहितर आहे उन माण्हू उहो माण्हू अमर आहे उहो माण्हू कॾहिं मरणो न आहे उनजो किरदारु जेको आहे हमेशह उहो ज़िंदा रहंदो सुठे किरदार आहे। थोरो इन बाबति बि थोरो पुछणु चाहींदमि असां वटि कूड़ ॾाढो काहिजी पियो आहे असां वटि ईमानदारी नज़र नथी अचे ठीकु आहे लफ़्ज़नि में हूंदी आहे पर अमल में वरी पोइ ॾाढो तज़ाद हूंदो आहे कॉल ऐं फ़ैल में वॾो तज़ाद असांखे नज़र अची रहियो आहे। असल में छा आहे त मां हाणे पंहिंजी जेका नात पढ़ी उनजो माना उन में तज़किरो बि कयुमि हिक जे कूड़ जे ॻाल्हाइण जे एवज़ केतिरा ई कूड़ ॻाल्हायूं था त कूड़े ते त अलाह जी लानत आहे न अलाह जंहिं ते लानत विझे त पोइ उहो पाण खे फराइती ते बीह ऐं अलहम्द शरीफ़ पढ़ी अलाह सां इक़रार थो करे मुंहिंजा मौला मूंखे सिधी राह बि ॾिस मूंखे उन्हनि माण्हुनि खां बचाए जिन ते तुंहिंजी मिसाल जी ॻाल्हि कावड़ आहे तुंहिंजो गज़ब आहे ऐं मां तोखां माना सिधो रस्तो तो तलब कयां वरी ॿाहिरि निकिरे त वरी वरी जेको आहे हीअं हूअं वॾो ज़ुल्म आहे। बसि मां हाणे छा कयां प्लेटफॉर्म अहिड़ो आहे बाक़ी सच पुछो मूंखे डिडक्शन बिल आहियूं अथनि 5 महीनो आहे रुली मां पूरो थी वियो आहे पर मुंहिंजो हिनमहिल ताईं उहो सॼो मुल्क घुमी आयो आहे गुज़िरियल साल 10 महीने में मूंखे डिडक्शन हणी आहे। मीटर रीडर खे चयुमि भाउ मूं वटि 8 किलो जो सिस्टम लॻो पियो आहे सोलर सिस्टम ॿुधाए त मूंखे तूं कहिड़े साईं मां तव्हांखे न आहियो पाड़े वारनि महिमाननि खे आहियो तव्हां ॾे लॻी आयो आहे मां तव्हांखे लेटर लिखी थो ॾियां भाउ लेटर लिखी अञा पियो थो घुमां ऐं रुॻे कूड़नि जा हाफ़िज़ आहिनि जेके वेठा आहिनि उते कूड़नि जा हाफ़िज़ आहिनि बसि सुभाणे बसि ज़ुल्म आहे अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए हिदायत ॾिए रब साईं आमीन 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 ऐं बसि पंहिंजी जॾहिं एनालाइज़ कबी आहे पंहिंजो पाण कबो आहे न त उन वक़्तु इंसानु जेकॾहिं थोरो कुझु आदतूं जेके असां सम्झूं था त वाक़ई घणियूं बुरियूं आहिनि ऐं उन में असां पंहिंजी सोसाइटी में जॾहिं असांजो कॉन्ट्रीब्यूशन अचे थो त ठीकु आहे ॻाल्हाइण जी हद ताईं त ॾाढो ज़बरदस्त हर शइ हूंदी आहे पर वरी केरु वेझड़ाई खां ॾिसे त पोइ जेको आहे न इंसान जी दिलि ख़राबु थी वेंदी आहे त हिन इंसान जो ॻाल्हाइणु छा आहे हिन इंसान जो अमल छा आहे त कोशिशि कजे त इंसानु जेको आहे सो न्यूट्रल रहे जेको आहे उहो ज़ाहिर करे हरू भरू अॼु जो दौरु उहो आहे तव्हां हज़ारे पर्दा बि रखो न पंहिंजे मथां अॼु जे दौर में माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त तव्हां छा आहियो तव्हांजी छा एक्टिविटीज़ आहिनि तव्हां कीअं आहियो तव्हां कीअं हिन मुआशिरे में हली रहिया आहियो त अॼु जो दौर में का बि ॻाल्हि कंहिंखां लिकियल कोन हूंदी आहे पोइ तव्हां भले हुनखे केतिरो बि लिखायो सो कोशिशि कजे इंसानु जीअं आहे हूअं ई हुजे वधीक बहितर लॻंदो आहे त असां जेको आहे जहिड़ा आहियूं बसि ओड़ा ई आहियूं एक्सेप्ट कोई करे त ठीकु आहे न करे त बसि तव्हांजी महिरबानी तव्हां आयो तव्हां असांखे टाइम ॾिनो ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हियूं कयूं नातिया कलाम ॿुधासीं अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत असांजो बणिजी वियो ऐं इंशाअल्लाह ॾाढो ॾींहुं ख़ूबसूरत गुज़रंदो जी अली फैज़ान इन शॉर्ट छा मैसेज हूंदो? मुंहिंजो मैसेज इहो आहे त साईं वारी ॻाल्हि त कूड़ न ॻाल्हाइजे हिकिड़े कूड़े करे पोइ 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा आहिनि त कूड़ खां परहेज़ कजे
अलाह उन जे जेका मोहम्मद वाले मोहम्मद जे बचड़नि सां मोहबत कजे। उन खां पोइ ख़ासि करे नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदसि त अॼु जुमे जे ॾींहं जे हवाले सां त अॼु न बल्कि हर वक़्तु इबादत कजे, हर वक़्तु अलाह जे हवाले सां जेको आहे सो उन्हनि शयुनि सां कनेक्टेड रहिजे। ख़ासि करे नौजवाननि खे इहो पैगाम आहे त अॼुकल्ह तव्हां ॾिठो हूंदो मंशियात जो तमामु घणो उरूज आहे, त इन्हनि मंशियात खां हटी करे उहे जेको सो एजुकेशन जे हवाले सां जेके जेके बि आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरो फोकस कनि। वॾी महिरबानी। ज़बरदस्त ज़बरदस्त अली फैज़ान, ॾाढो सुठो तव्हां मैसेज ॾिनो आहे। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल प्रेजेंस। ॾाढो सुठो तव्हां मैसेज ॾिनो ऐं वाकई में मंशियात जेको आहे असां वटि बैकवर्ड एरियाज़ असांजे भले शहरनि जा शहर तव्हां ॾिसो त कुझु एरियाज़ अहिड़ा आहिनि जिते तव्हां वञो त विकिरो जेको असां वटि नशो थिए थो तमामु घणे तादाद में थिए थो। ऐं हिन वक़्तु त तव्हां कंहिं बि रेस्टोरेंट में वेंदव, हैदराबाद में हर रेस्टोरेंट में जेको आहे सो टैग लॻल आहे त नो स्मोकिंग नो स्मोकिंग। सो पंहिंजे पाण खे बचाइजे। पाण ते जॾहिं कंट्रोल आहे त पोइ छा बि आसपास जूं शयूं तव्हां ते लागू नथियूं थियनि त पोइ बसि नथियूं थियनि। सो पंहिंजे पाण ते नज़र रखणु ॾाढी ज़रूरी आहे, पंहिंजे पाण खे कंपोस्ट करणु ॾाढो ज़रूरी आहे, ऑर्गेनाइज़ वे में हलणु ॾाढो ज़रूरी आहे। मां इलाही शुक्रगुज़ार आहियां तव्हां वक़्तु ॾिनो, तव्हां आयो, ॾाढे सुठे अंदाज़ में प्रोग्राम असां व्यूवर्स ताईं पहुचायोसीं। अव्हांजे वक़्तु ॾियण जा मैसर साहब थोराइता आहियूं। तव्हां ईंदा आहियो, वक़्तु ॾींदा आहियो, प्रोग्राम ख़ूबसूरत असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि। ऐं हिन पूरे प्रोग्राम सां सुबह मेहरान सां भरपूर सहकार मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो कोप पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते नलकोपनि में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं उनखां अलावा मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी सघो था ऐं अवां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। मूंखे ॾींदो इजाज़त। अल्लाह निगहबान।